नाज़रीन, मुबारकपुर जी मिर्ज़ा शाख में ज़रई पानी जी खोट खिलाफ़ आबादगार सरापा एहतजाज पिणियल आहिनि। सनन चवण आहे त पानी न मिलण करे फसल सुकी विया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे आहे सागर महर। मुबारकपुर जी मिर्ज़ा शाख में ज़रई पानी जी खोट खिलाफ़ आबादगार सख्त परेशान आहिनि। इन ही हवाले सां आबादगार एहतजाज कंदे आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त मिर्ज़ान शाख में पानी ही न आहे। मथे गंडो ॾेई फटा ॾेई मिर्ज़ान खे ॿधनि था, लेकिन हेठि असां ॾे पानी न आहे। सारियूं सड़नि असां वयल में छा करूं। असां त मजबूर हारी माण्हू। हिकिड़ो बाण व्याजनि ते आहिनि, कारा बाण 6000 में हिकिड़ो बोरी मिले थो। साहिबु असांखे वयल आहे, ज़ुल्म आहे, कारा पानी न आहे। असांखे जल्द में जल्द पानी मिली वई। असां हारी माण्हू असां वञूं काॾे, पानी जी वॾी खोट थी वई आहे। असांजा हरनि भाणनि ॿिजनि ज़रूरनि अॻिला पैसा पंहिंजा भराए वठनि था ज़मीनदार। असां ग़रीब सां वॾा ज़ुल्म थिया ना कोन। हाली तव्हां अची फसल ॾिसो असांजा, असां सां नाजाइज़ी कयूं था, पोइ तव्हांजो मयार असां सां नाजाइज़ी थिए थी। असां ग़रीब माण्हू पंहिंजा बच्चा काॾे कंदासीं। असां बच्चनि जो गुज़ारो इहो ई आहे। न की असांखे पघारूं न असांजी कोई नौकरियूं, न की असांजी को ॿियो कारोबार आहे। पूरो महीनो थियो आहे। पहिरीं अगस्त ते रूंबी हयो, हिन टाइम ते पानी कोन्हे। सफ़ा रूंबी जेके लॻल आहिनि उहे बि सड़ी विया। हाणे पानी कोन्हे, पानी जो तमामु खोट आहे। ऐं जेके भाण माण विधासीं रूंबी सभु सड़ी विया आहिनि। मिर्ज़ा में न पानी आहे न कुझु आहे। फसल असांजा तबाह थी आहे सफ़ा। हे वयल ॾिसो मथां बाबा, असां अहिड़ो ज़ुल्म अहिड़ो न हक़। मथां पानी आयो आहे, वरी पानी ख़तमु थी वियो आहे। माना ईअं सम्झो वरी इहो बसि हलण लॻी पिया। पानी जो मुंडो टेपो ई न आहे। मिर्ज़ा में फसल असां समय दरे भई ईअं सड़ी आहे, रूंबियूं नयूं लॻल आहे। आबादगारनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त जल्द खां जल्द शाखुनि में ज़रई पानी जी छोड़ कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। सागर महर, आवाज़ टीवी न्यूज़, मुबारकपुर।